हाँ मूंसां गॾु हुयो मुंहिंजो भाउ रज़ा ऐं मां कराची मां पंहिंजे पीउ सां मिलण लाइ ॻोठ अचूं पिया। किथां खां अचो पिया? कराची अल रहमान गाॾी हुई पंजाब जी सादकाबाद। असां रानीपर क्रॉस कयो या उनजो इलाइक़ो हुयो कोई हुयो रानीपर ई। उतां पुलिस वारा आया सिल्वर ड्रेस में। मुंहिंजे भाउ खे चयूं NIC ॾे। हिन NIC फ़ौरन कढी ॾिनी। हिन खे चयो मोबाइल ॾे। हिन मोबाइल बि ॾिनी। हिन खे मुंहं ते कपिड़ो पाराए करे ॿाहिरि कढनि पिया। मां चयो मुंहिंजे भाउ खे ॿाहिरि न कढो। मां हिन खे पोइ हिते कयो पाण अॻिते त मूंखे धिका ॾेई हेठि किरायो। पोइ बि मां न हेठां। मूंखे चयो तूं लेडीस आं तूं हिते रह। मां जॾहिं मुंहिंजे भाउ खे खणी वञूं था कहिड़े जुर्म में था खणी वञो। मां गॾु हलंदमि तव्हां सां। हिन खे बस मां हेठि लाहियो। असां सॼो सामान खयो मोबाइल उते ई खणी छॾियऊं। हेठि वरी मूंखे धिका ॾिनो। रज़ा खे पुलिस वारी गाॾी में विहायूं। मां रज़ा सां फ़ौरन चढ़ी करे गॾु वेही रहियमि। मूंखे ॿाहिरि कढी करे 3-4 माण्हू हुया जिन्हनि मुंहिंजे शोल्डर खां पकिड़े करे मूंखे हेठि उछले छॾियो। मां उन्हनि खे हथु ॿधायोमांसि मां पंहिंजे भाउ खे किलो न छॾंदमि। मां वीराने में काॾे वेंदमि। मां पंहिंजे भाउ खे न छॾंदमि। पोइ मूंखे कार में विहायूं। रज़ा खे अलॻि विहायो उतां ई रानीपर मां ई। मूंखे नवाब शाह खणी विया। नवाब शाह बांदी स्टेशन। का लेडीज़ वग़ैरह न हुई हुते। सुबुह 5 खां शाम 5 ताईं मूंखे उते ई रखियऊं। ज़ंजीर ॿधऊं पेरनि में बि हथनि में बि। उनखां बाद सुबुह सां 4 वॻे मूंखे शिकारपुर लेडीज़ वार्ड में खणी आया। मां पुछियोमांसि मुंहिंजो भाउ किथे आहे। चयो तुंहिंजो भाउ हिते ई आहे कल जी। जे खां शाम 5 ताईं नवाब शाह वरी शाम 5 खां सुबुह 4 ताईं शिकारपुर लेडीज़ वार्ड उते रखियो। मूंखे चयो तुंहिंजो भाउ हिते ई आहे। उतां मुंहिंजा पैसा खयूं सभु कुझु उन्हनि वटि हुयो। SHO जेको आहे मुंहिंजे मोबाइल जो कोड पुछो। मां चयोमांसि मां तोखे कोड कीअं ॿुधायां मुंहिंजो डेटा आहे हिन में। चई न कोड ॿुधायो तव्हांखे बसि छॾियो था। मां हुनखे कोड ॿुधायो उन सॼो कढियो। जेको ॻाल्हाइनि पिया उहो मूंखे सम्झ में सॼो अचे पियो। उनखां बाद मूंखे शिकारपुर जो ई इलाइक़ो हुयो। उतां शिकारपुर जो इलाइक़ो गोलदड़ो उते मूंखे रखियो। अंदरि इलाही अंदरि हुयो। उहो बि जेंट्स हुयो लेडीज़ न हुयो। पर मूंसां गॾु 2 लेडीज़ पोइ देरि सां आयूं हुयूं। कमु फिराए सुबुह सां 10:30 वॻे मूंखे सखर खणी आया। इशफ़ाक़ शाह साईं खयो। जंहिं मूंखे खयो उहो इशफ़ाक़ शाह थुलो गंजो सैयद। उन सां गॾु हिकु कारो हुयो जेको रज़ा जे पोयां पियो चए पियो 11 ॾींहं अॻु में मां हिन खे मारियां। मूंखे सभु ख़बर आहे रज़ा कंहिं महिल आयो आहे किथे किथे वेंदो आहे। तूं कहिड़ी कंपनी वेंदी आहे कंहिंसां ईंदी आहे कंहिंसां वेंदी आहे ऐं हे कंहिं महिल ॿाहिरि सिगरेट थो पीए कंहिं महिल ॿाहिरि अचे थो वञे थो। असांखे हर अपडेट आहे। तव्हांजे घर ते राति रेड कयो आहे पर असांजी गुड लक आहे की तव्हां हिते अची विया।